चरेवा और चरेवा तो पहुंची ने के गिंदू बंदर में बंद कर हुक्म कर इतने ही खत्म क्या इलेक्शन खपई लाचारो खपई जीथरियो खपनी इलम जी खपई बम खपनी तू बाबू हल हल भाज भाज तू शरीफा तुझे शराफत जी खबर पइजी वई आहे सरकार जिते पखी नहन पुदा उते बादशाह खान पुॼी वेंदो आहे पठान के मौत को भव न थींदो नूरा नाज़र पुत्र रब जा लख एहसान जो असांजे ज़मीन मां भी गैस निकतो आहे चाचा साईं हाणे बादशाह जे बराबर थींदासे हा पुत्र हाणे असांखे भी करोड़ मिलंदा इंशाअल्लाह बादशाह खां असांजी हैसियत हाणे मथे हूंदी तू दिल जा कर चाचा साईं बादशाह खान गरीबन जा हक खसण वारो आहे ठीक है नज़र खान पर असांखां कुछ भी न खसे सघंदो असां हाणे उन खां घटि न आहियूं चाचा साईं वरी भी कुछ ख्याल कजो नज़र खान हिक ॻाल्हि गौर सां ॿुध जेकॾहिं बादशाह खान असां ते हाणे आंगुर बि खाई न त उन जो जवाब अहिड़ो ॾींदोसांसीं अहिड़ो ॾींदासीं जो उन जूं 7 पुश्तियूं यादि कंदियूं पुट अचु त हाणे घर हलूं देरि पई थिए
साथियो हिक ॻाल्हि गौर सां ॿुधो अमीरनि वॾेरनि खे लुटियो पर ग़रीब खे कॾहिं न गोली ॾियणु पाइजो सरदार तुझो हुकुम खपे जन धाड़ल पड़ायो उन्हनि खे खणंदासीं वॾा हिकु दाव ताड़ियो आहे कहिड़ो दाव तारियो थी सेठ रमेश पुट अक्षय खे खणो हलो त हलूं एडी देर कहर पवे हिते मां भुख तो मरा अल्लाह छा थी घर करे रखो जमानी आजा हथ धोन सॼो ॾींहुं बनी में अदी आदो छा थी मुंहिंजी कमलड़ी अदा अॼु तुंहिंजे लाइ पाड़े मां मुर्गी वठी आई आहियां करीम बख्श बि अलाए काॾे वियो नंढड़े खे हिते विहारे मां हिते ख़्याल कयां पाण लाइ ठाजे कढ अहिड़ी पई अब्बा ॿियो वरी असांखे छा ईंदो तिरू जे घरो लस्सी कोन आंदे न मिली चरी भेणो गोठारा कोन छॾनि चोरी कर लस्सी बि असां ॻोठ में नथी मिले कोहरा सवा वॾो बाबा तो थोड़ो दीदार मानी खा मुंहिंजी भेण मुर्गी गोठवान सोटे सीधे घर हलूं आयर हलो कम करे थकी पिया मरी आसे ऐं खण मानी देखी मैं मुर्गी आंदी है करी बख्शी मेरा काडे अचे तो ए भजिया खण पे छोरे के जे असा जे हवाले करे वहां बात ही तो पी वते तो भाई तो बादशाह अल्लाह बादशाह ये ज़मीन हे सॼी ज़मीन अॼु खां पोइ असांजी आहे बादशाह खान अज़र खान जो छा थी ॾाढो ज़िद्दी आहे इन्ही जो गिलो कर थी वेंदो इन जो बिलो सुभाणे आयो न ज़मीन ते तलाशनि जा ढेर करे छॾींदोसां बादशाह तूं अल्लाह बादशाह हिते छो आयो आहे हीअ ज़मीन त मुंहिंजी आहे हिन मां गैस निकितो आहे ऐं तूं हिनखे फॿाइण चाहींदो अज़र खान जी ज़मीन मुंहिंजी आहे वञ मुख़्तियाकारी मुकाज़ उथलाए ॾिस हिते गैस निकिरे या सोन निकिरे हीअ ज़मीन मुंहिंजी आहे अॼु खां पोइ हिते वरी न ज़मीन ते तोखे न ॾिसां सम्झई बादशाह इहो ॾाढो करे थो मां तोखे हरगिज़ ईअं कोन करणु ॾींदुसि बादशाह ये धमकियूं न दे मां ॾाढो कंदो आहियां नादर ऐं जेका शइ मूंखे पसंदि ईंदी आहे उनखे हर क़ीमत में हासिल कंदो आहियां छो जो मुंहिंजो नालो आहे बादशाह खान मगर हाणे हासिल करणु कोन ॾींदोसि अज़र खान चयो मां न ज़िंदगी खूबसूरत आहे ॾाढो बदनसीब इंसान आहे चवां थो सुबुह हिन ज़मीन ते न ईजांइ न त ॾाढो पछताईंदे हा मां हिन ज़मीन ते जान कुर्बान कंदुसि पर हीअ ज़मीन तोखे हरगिज़ कोन ॾींदुसि
ॿुधई बुधुम बादशाह सुभाणे हिन ज़मीन ते फसल न पाणीअ जे पतिरो खून जूं नदियूं वहंदियूं पोइ पाणी न अज़हर ख़ान सर्फ निकतो आड़िस के कम जो कोने को कपड़ा धो तो झग करे ही कोन तो भाई थान जो साबुण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबुण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आ हाट पाट ला छा खा चवन हाँ। वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमती ना केमिकल रेशम जमाली मरूम जी घिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो आहे उते सॼो सामान आहे कहिड़ो कहिड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सूप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु बूथ ते त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी बि अथव कपिड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी थी था ॿुधायां अछा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी तो कोन आई न ता वठण लालू का पैसा तो वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरोबारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण ऐं ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव ॿुड़ी 313856262 शहर खां सस्तो ॿुधाईनि हा शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा त सुभाणे वञी वठी अचिजांइ सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी इहो त सुबुह ॿुधाईंदो अनो कोॾी तुंहिंजो थो थिए या बादशाह ख़ान जो थो थिए मां तोखे चयो हो न त मूंसां मुंहुं न अटका मूंसां मुंहुं न अटका अचो अध चाय पिया थे निराकरण तबाह कर सुनियो मुझे चाय ते टिक्की ईंदी तू जे अठी अचे खण अठी गया पई आ रो मा पाण है मन निभाग लछो चवा ती अठी है मन त टिक्की त पक्की हुई पक्की हां छा जी गाल हाने रे ये राय अचे हाने नंबर किए भी करे वठंदा थे हाली तबाह थी आदी नी असा खेर जी गाल बस यार होटल है चोरी अचे होटल वालो मौला जे खैर बाबा आयो जी बा
नादर छा कजे बादशाह त धमकियूं ॾेई वियो आहे चाचा साईं धमकियुनि खां कोन डिॼबो त पोइ आख़िर छा कयूं सुबुह छा कंदो सुबुह सॼी ख़बर पइजी वेंदी छा कंदो सुबुह ज़मीन ते हलंदासीं भले मारे वञे पोइ बि बाज़ू ऐं हथियारनि जी तयारी कयो चाचा साईं सभु तयारियूं मुकमल आहिनि ॾिसी रहंबो हिन ॻाल्हि त पोइ ठीकु आहे मौला मदद कंदो खैर पुलिस इतला घटि हुयो खैर घटि असां बि कोन कयूं सिर ॾियां जलाल हिक ॾींहुं न जलाल मुक़ाबिलो कबो जलाल पुलिस निंडा फिटाए छॾियूं अचो त अंदर ते कॾहिं पैसा ई कोन था मिलनि मेल बि सवलो अची वियो आहे छा थींदो अलाए तुझा सलाम पुगा अच्छा यार पुगा जी हुकुम कर हाँ जलाल असां तू गॾु रहो न गुलामू न उते सवा के दाखिल आहिनि तो साम्हूं मुंहिंजो टोलो अलॻि आहे तुंहिंजो टोलो अलॻि आहे जलाल माते बि त केस आहिनि न रूपोश मां बि आहियां यार गुलामू जेकॾहिं तोखे ज़रूरत पए जलाल जी न त हुकुम कजांइ असां बिल्कुलु अची ईंदासीं वॾा ॾोह कंदासीं तूं छड़ो असां गॾु रहो हुकुम कर तूं त ईअं वॾा असां बि घटि न आहियूं तूं छड़ो असां सां गॾु रहो वॾा हिकु वॾो ॾोह ताड़ियो पूरो किरोड़ मिलंदो सफ़ा असांजो आहे हिकु ई माण्हू अॻवा करणो आहे गुलामू पैसे जी बुख कान्हे ॿियो को कमु हुजे न हुकुम कजांइ
चाचे सतार सट कर बोला चाय वाइन ने पिया सतार दे बाबा चाय जा दे पानी बिस्कुट फटाफट खणिया अगे पैसा दे थक जी पिया भूख ते अरे अदा सतार फिक्र न कर बस हाणे आटे लगे ही लगे अरे बाबा तू ऐसा फकीर ना फिटाएंगे तो होटल की हलंदी बाबा फकीर बाजारन में पिनदान करना बदमाशी करना अरे बाबा तू तो बस बाबा बस ये पर्दे दे मौका करके तो भाई पक्षु घबराई न हिन दबे नंबर खाने लगन दो नंबर चवाए तो ना इन एरो नंबर हिन दबे ठा समाए रूट जा सस्ता परफेक्ट और आता ही हेड़े अरे खान साहब तू मां तो थे कल गोड़ी गोला पई पैसा डेस नदमा था के अंदर खान साहब नीदा में यार घटे नहीं तो था जरूर लगंदो सां जाके ने यार आज मुके पैसा दियो गाला सीधो नाराज न थी यार अञा नाराज न थिया हुन साल जा पैसा कपड़ा फाड़ दे फातो यार थोड़ा तो रेस चाय पिए चाय पियो दा पैसा दे दियो यार पैसा का ठीक है आज मैं पैसा ता को वठंदो सर जरूर दिंदा चाय साहब चाय खान साहब तो ता पियो कपड़े वाले के पैसा न दे भाई चाय की पियो चाय फिक्र न कर पैसा ही पैसा है पठावे कपड़े पे ना तो दे बाकी चाय ना पैसा दी वो मेरा हाथ को लगनो नहीं न फेक न तो लगे ही लगे या पैसा चुक तो करा दिया जी मिलन ना बस ना ना मकुल छा जा पैसा वाली माड़िया अरे छट दे तू खिसे के छट दे दिया तो सब छट दे चरवा छ न बाबा सोना साफ साफ फात दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा कसम अगे यारो दौर भलो माण्हू वाशरूम मां थी तो मिट्टीअ जा हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका इन छा हूंदी जेका बाह भरंदी उनजी खाक सां धोईंदा अच्छा थी वेंदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा ये निकरी पिया आहिनि हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया आहियूं रिश्वत मिले कोन थी पघार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया साहब हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे ॾे हाणे दे अलाए कहिड़ी कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतलब ये सब खुलियल आयो आहे हा वाह वाह माना हे सस्तो सामान साईं अलमदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 682
सरकार ना आ गया तो कयो दे हाँ बाबा अब मूंखे यादि आहे कमदार बाबा ही पंहिंजो हारी बचो हिनजी न्याणी जी शादी आहे हिनखे 5 मण अन ऐं 5000 रुपया ॾेसि बाबा वन बाबा हे हारी असांजा बचा वही दुआ जो साईं जो कीअं वक़्तु थो गुज़रे बस गुज़रे थो बाबा सुबुह जो मस्जिद शाम जो मदरसो रात ग़रीब जे सार संभाल में गुज़री थी वञे बाबा मां तव्हांखे ग़लति पिया सम्झो कुझु माण्हू अव्हां जी शिकायतूं कनि पिया पर मां तव्हांजी शराफ़त पंहिंजे अखियुनि सां ॾिठी केरु हुया बाबा लेकिन मां त कंहिंखे बि तकलीफ़ कोन ॾिनी आहे अज़हर ख़ान जा माण्हू कुझु क़तल थिया आहिनि कुझु ज़ख़्मी थिया आहिनि हू केस दाख़िल करणु कोन आयो हो पर मां उन्हनि वटि वियो हुयुसि लेकिन अव्हां जो नालो खयो तौबा तौबा अगर तव्हांजी नज़र में मां मुजरिम आहियां अचो मूंखे गिरफ़्तार मां हाज़िर आहियां तव्हांजे न न अहिड़ी काई बि ॻाल्हि नाहे हाँ सरकार साहब असां हलण लाइ तयार आहियूं सब समझी वियुसि हाणे छा कजे न रे फलांद कंदासीं चाचा जेके बि बादशाह जा माण्हू हूंदा न उहे क़तल मां कंदुसि कोई त जहिड़ो घणो वधी वेंदो भली वधी वञे ज़मीन बि असांजी गैस बि असांजो पोइ छो थो उहो कब्ज़ो करे पर होशियारीअ सां हुन वटि बि माण्हू घणा आहिनि असां वटि बि घटि कोन्हनि के त पोइ ठीकु आहे सॼी बंदोबस्तु कयो सुभाणे हलंदासीं बादशाह ॾे नालो छा थी अक्षय तुंहिंजे पीउ जूं वॾियूं मिलियूं आहिनि हा इहो मां अगवा कयो आहे
अच्छा तू अल्लाह बादशाह मां त गुनाहगार आहियां बाबा छो आयो आहीं ॾाढियूं शिकायतूं थो करें बाबा छो शरीफ़न खे थो बदनाम करें तू शरीफ आ मूंखे सभु ख़बर आहे त तू छा आहीं तू शरीफ आ तुझे शराफ़त जी ख़बर पइजी वई आहे तोखे पाण ई ख़बर पवंदी ज़िंदगी ॾाढी ख़ूबसूरत आहे तूं ज़िंदगीअ मां लुत्फ़ कोन वरितो अज़हर ख़ान दुनिया जो बदनसीब इंसान आहे ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे तूं धमकियूं न ॾे बादशाह मां किथे तो चवां त मुंहिंजे हथ में आहे बाबा मौत दर आहे दुश्मन जी बि इज़त कबी आहे बादशाह तूं तॾहिं ते आयो आहीं जे न त मां इते ई पलांद कयां हा ज़मीन परे त कोन आहे उते ई जाए पोइ पाण ई ख़बर पइजी वेंदी अज़हर ख़ान हाणे बि पंजड़ी करा कुकरा के नाम दे खीरा टिकल के जेके तां के न बिने की मां 5 रुपया ना मां तू भी जो कर्ज मुझे दो बाबा बगैर दाढ़ी दे बाबा दाढ़ी दे तू दाढ़ी तो पंजड़ी चऊं था ना असां अरे बाबा कब न थी भाई केड़ा मां अरे बाप वो तां भी फटकी ना रखो बाबा छड़े दो नंबर को पिनो ना था ना कर नक्की है तो बहुत दिया है मां खेले रहेगा फिर लगी आने दो मुझे आवे दो पैसा ता सामने चुदी सो हे के साहब पंजा उते होटल है आज के कले ना मां हां वो भी रही समझिए ठीक ये आ रही है बाकी कुछ आ दे 5 रुपया रहा है ठीक बस तो साहब उठ जा हां दे देना अरे अब्बा गाड़े में अब्बा अरे पियो अब्बा अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो हार्पिक 140 रुपया किलो स्वीप 80 रुपया किलो फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो शाहीन कपड़नि ऐं थावनि ऐं शीशनि खे साफ़ करण लाइ 80 रुपया किलो सर्फ गोल्डन 150 रुपया किलो सर्फ सिल्वर 120 रुपया किलो ब्लीच अछनि कपड़नि जा दाग साफ़ करण लाइ 80 रुपया किलो लेमन मिक्स थावनि साफ़ करण लाइ 120 रुपया किलो हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 662
मां जलाल थो ॻाल्हायां। जेको तूं सां ज़ुल्म कयो हो न वो पलांद कयो आहे। ॻाल्हाए पंहिंजे पुट सां। अरे दीदार मुझे गोठ में रही करे दादागिरी तो करे। हाँ अरे कंहिंजे टेक ते आ? बादशाह खाना गरीब जरूर आयो पर गुलामी कबूल कोन्हे। मां बादशाह खान केतिरा माण्हू मूं वटि 5000 एकड़ ज़मीन। अरे मां चेरो माण्हू खे मारे छॾियां तूं त मुंहिंजे अॻियां कुझु बि कोन आहे। गरीब जरूर आया पर शरीफ आया के गरीबन जा हक त कोन थो खावां न। अच्छा त मां माण्हुनि जा हक़ खाईंदो आहियां। हाँ छोड़ा तूं न मुड़ंदे तूं बेमौत मरते मुंहिंजे हथों। अरे जॾहिं असां वण वठे नास कयासीं त तो जड़ा कांडेरा बाक़ी छा तक जलींदा। हाँ साईं साईं असां तव्हांजा गुलाम आहियूं साईं। का ॻाल्हि न आहे साईं। गरीब आहियूं साईं। चरियो आहे सोट साईं। सोट चरियो आहे साईं। चरियो आहे? अरे चरियो आहे त पोइ इन्हनि खे गिंदू बंदर में बंदि कर न। छथो मुंहिंजे गिची पए। आंदा कंहिं बि मुंहिंजे माण्हूअ सां कई न त हिन जा टुकड़ा टुकड़ा करे शिकारी कतरी खे खाराए छॾींदोसांसि। अरे हिन छोरनि खे ॾाढी मगी आहे। हाणे हिननि सभु पाणी करणा पवंदा। अल्लाह बादशाह बादशाह पंजे इलाइक़े मां धाड़े जलाल हिकिड़ो ॿार खणी वियो ऐं हुनखे पैसा न ॾियण जी सूरत में क़तल करे छॾियो। न जलाल जी जुरत बादशाह खान जे इलाइक़े में जलाल बच्चे माण्हुनि जो ॿार खयो आहे। जलाल पंहिंजे मौत खे आवाज़ ॾिनो आहे। मूंखे जलाल घुर्जे हर कीमत में हर हाल में जलाल घुर्जे। जलाल जी जुरत पंहिंजे इलाइक़े मां ॿार अगवा करे मारे छॾी। जलाल जिथे रहे तो मूंखे हुन जगह जी ख़बर आहे। पुलिस खे इतला कयूं था पाण ई पुलिस मारे छॾींदसि।
बादशाह खान छा ॻाल्हि आहे छो परेशान आहियो चङो थियो जो अची में तोड़े ही फोन करण वारो हुयसि जलाल मुंहिंजे इलाइक़े मां ॿार खणी हुनखे क़तल करे छॾियो आहे बादशाह खान हुकुम कयो त पेश कयां तव्हांजे अॻियां न पेश न मूंखे हुनजो लाश खपे लाश मिली वेंदो तव्हांखे त पोइ तोखे जलावारी टिकाणो मां तो ॿुधायां हू बंद वारे ॿेले में रहे थो मां तयारी कयां थो सुभाणे हुन ते रेड करणी आहे पानी दे भर बाबा हाँ दादा हाँ दादा दादा किस पानी पे अच्छी दादा डंडू बच्चे दिए तो सब में शादी तो कराया दादा हाँ घबरा ना ओके शादी तो कराया डंडू हाँ ना तो दे जान कौन मर्दी पो दादा पाए मुझे अच्छा सोच रहा अच्छा सोच रहा खुश आयो खैर आना तबीयत किया दौड़ा वे सोचे वे बाबे काहे पता बस कर कमल तो सदी किस्मत ना छोटा
सॼो ॾींहुं वते थो टहड़ा कुकड़ घुमाईंदो। अथई दमो त कर मैदान पोइ ख़बर पवे टरड़े असील जी त पोइ लॻी वञे। मां इहो ई त चाहियां थो लॻी वञे। तूं ग़रीब जो ॿार थी करे असां खाननि सां मेल छो रखी? सलफकार शौक़ अमीरी ऐं ग़रीबी न ॾिसंदो। अथई दमो त कर मैदान। पोइ ठीकु आहे सुबुह मेल थिए। अरे हल हितां हल। कमले दुआ कर तो कुकड़ चढ़े। छटिया कुकड़ ॿियो को फिकुर थी? ॿियो को फिक्र समझी वयसे। हाँ छाती छाती बि कंदासीं। रात जो निंड कोन थी अचे। चरी निंड न थी अचे न मुॾे हली ईंदी कर। चरिया निकाह खोग में कोन मिलबो आहे। माना इहा ख़बर अथी तूं त पोइ होशियार आं। छो बाक़ी चरी है। साजो यार साला खुश छो फारूक परेशान करता है? जलाल यार ॿियो सभु ख़ैर आहे। बादशाह खान असांजो निंडूं फिटायूं थी। ॾाढा असां सां ज़ुल्म करे थो। तूं यार में यादि आहीं सॼो ॿेलो लताड़े लताड़े मसे तोखे लधो आहे। भले कर वावर का। जॾहिं बि तूं हुकुम करे असां हाज़िर आहियूं।